हाणे सहमत पर आया रहमत। दर ते लंबई लूपड़ भी कोन जो मां तुझा ढका छोड़ी। बस पुॼे त कचो खाई वञी मूंखे। चङो हल त हाणे हिन काटे में मुक अम्मा मानी छो तू भी अची खा न? ना मां मूंखे बुख कान्हे। छो बस अम्मा बुख कान्हे। सॼी राति लंघड़ ते गुज़ारींदी छा? बुख लॻी त खाई छॾींदसि अम्मा। जेके ॿ गिरहा खणी अची खाओ। गरम गरम मानी अथई वरी ठरी वेंदी पोइ वणंदई कान। चयमि न अम्मा छॾ तूं खा। तोखे थियो छा आहे रज़िया? खाई छो नथी मानी? कुझु न थियो आहे अम्मा, मूंखे छा थींदो? पोइ चवण छो नथी करी मुंहिंजो? अम्मा वणे न वणे हरू चवण मञा। ॾाही थी रज़िया। हलिया ॾिस मुंहिंजो चवण कर न। अम्मा तूं चवण मञी थी जो मूंखे थी डोरा पोॾी। कहिड़ो चवण? जेको सवेर चयोमांइ। अली बाबत? हा ॿियो त ठहियो भला मुलाक़ात बि न। चङो सुबुह सोचींदासीं। अच हाणे अची मानी खा। हलिया न अम्मा बस तूं खा। तुंहिंजी मर्ज़ी आहे भाउ अची खाई हा। मानी गरम त आहे न पारोठा? हाँ पर वणे नथी। छो? बस दिल नथी चए। गिरा खणा थो त वापस थो निकतो अचे। को सबब तो हूंदो? सबब तोखे बि सुझे थो। कहिड़ो? आपदा न आहे तो सुकून न आहे। घर जो मज़ो ई हले पियो आहे। हाँ अली सच थो चवीं पर मूंसां बि साॻियो लकाव थी वियो आहे। साॻियो लकाव? हाँ तूं घर में न हूंदो आहीं त घर बुसो ऐं बाड़ो लॻंदो आहे। मानी त परे जी ॻाल्हि आहे कंहिं कम ते बि दिलि न चवंदी आहे। भला मूंखे पाणी ॾियण ते दिलि कढंदई? खोड़ पाणी हींअर त तूं साम्हूं आहीं न। चवीं त पंहिंजी दिलि बि कढी हथनि ते रखाई। अम्मा ओ मां वॾो तालो किथे आहे? तालो? हा तालो। मूं बुरो हुई कीअं में कोन पुछियो आहे। सिंधी में तोखे पुछियो आहे त तालो किथे आहे वॾो? छा कंदे ताले खे? छा कंदुसि ताले खे? कम में आहे। नेठ बि त कहिड़े कम थो अचे? मर्दनि जे कमनि में तव्हां ज़ालुनि जो छा वञे? हा अची सवालनि जी भरमार लाइ ॾिनी अथई। छो छाजे लाइ कंहिंजे कम ईंदी? छो ईंदी? अची बहस शुरू कयो अथई वकीलनि वारो।
पर पतो त पवे इहो जेको मर्द वक्त जो कांभू खान तालो कंदो काॾे? ॿाहिरां दरवाज़े खे हणी हलियो वेंदुसि। कहिड़ो ॿाहिरो दरवाज़ो? घर जो ॿियो कहिड़ो ॿाहिरो दरवाज़ो? असांखे घर में बंदि करे वेंदे? हा, मां शहर थो वञा। तूं शहर थो वञी ऐं असांखे ॿाहिरां तालो हणी बंदि करे थो वञी? हा, ऐं जे हिन वीचारी खे कुझु थी पवे, टिकी फुटे जी ज़रूरत पए, पोइ असीं काॾे वञूं? इन्हीअ करे बंदि करे थो वञा त मता हिनखे कुझु थिए त तूं हिनखे टिकियूं फकराए फरनाट करे विहारींसि। हीअ भले त पई फतके ऐं खुरड़ियूं हणी हणी दम ॾे। तॾहिं त बंदि कई थो वञा तो वकील समेत। ॿेली इंसान थी मुबारक, इंसान थी। न आहियां मां इंसान, मां मिरूं आ मिरूं। ईअं वॼ निकतार मुंहिंजा वॼ, ईअं वॼ हणी हिन जा आंट्रा कढी छॾींदुसि। ॿुधाए तालो किथे आहे? अरे बाबो थी बच्चा। न आहियां तुंहिंजो बाबो, न ॿुधाईंदी न तालो किथे आहे? मां पाण थो ॻोल्हियां। ॾिसो कीअं तो तव्हांखे ॿाहिरि तालो हणी थो वञा। तालो कोन्हे, तालो कोन्हे। न रो बेटा, न रो। अरे काथे ये ता पूरी मुझे समझ न पड़ता सब बेकार मारो फाटो आया आज ये बटे बे चला मा रखा सुखा किते ओए 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 बोले अल शाबाश ये कब करी जाते बुझा इते हां और काढे जो इने बिहार आया होस ना। हां ठीक है। अरे गालो जो जानू गालो जो तो खानू पुट तू वन उन छोकरे के जो हमरा आयो आ इने के वठी आ ताकि उन सामू तो घट में घट बुत कढाऊ ना। ठीक है। अरे पक्का ठीक है मारा ला बेटी आगे इते आते हां चमा फिरों पड़ा पढ़ो वेरा अखो अलाहू जल तू जबार तू आई बला के टार तू जल तू जबार तू आई बला के टार तू बुडल जा बेड़ा पार कर तू इन खबर जे हेठा बुट के कद तू जल तू जबार तू दे हाल वाल पाणू का थे आवे जो परे आ साईं बस अचंदा वेजो अचंदा अखवाला थोरो खोट दे खबर पे तो खोटे था बैठा। हां भाई खोटे था बैठा। अच्छे आप ही साईं किबला घर में आची आ तो हां हां साईं हवा गाल बुझो यो बुत जको पहला चाहे जे हमरा के वो हिते पूरेला हां ताई ये कयो असां को न रंबो आ न का कोडरा ता वजो कोडर या बेचो खड़ी चो तो इन के खोचाऊ हिते बुत हिते आ बुटाण के एकड़े माणू के मोकले तू मारो कर जल्दी कर तो मुझे चलो चालू आ मैं चलो पढ़ास दो अखू अलाहू वयो माणू वयो। हां सही हां वयो ठीक है जल्दी कयो सभई आया ले भई आया ले। हां सही सब आगे चले आए असा जो को बिया दो हेते। अरे ठीक है। अरे तो खोटे दिसो कड़ी जाए ते पे रंबो ते आयो मुझे साईं हिते आयो ना। हां ठीक है असां जा त कन बिठरी पिया आहिनि। कन छा हिन घर जूं भितियूं बिठरी पई हुन जेके धणीअ दरबार ईंदियूं हुयूं। कंहिंखां भाॼाई शरीफ़ा खां? न चइसि भाॼाई बाहि ॾियूंसि सिर खे। अम्मा अॼु ॿुढड़े जी घरवारी आ। बस करे वेह इहो निकाह टोड़ाईंदीसांसि। ॿुढल खे मोड़ ॿधी ॿिहंदो परणाईंदसि। अम्मा घर जूं भितियूं अञा बि दुआऊं पई थियूं घुरनि। छो त वीचारियूं शामत में आहिनि छित त वीचारी ॼण काई त ज़िलज़िले में आ। असांजे घर जी ॻाल्हि थी करे ॿियो कंहिंजे घर जी ॻाल्हि कंदसि अम्मा तूं बि त असांजे ई घर में आहीं न। तॾहिं थियूं दुआऊं घुरनि। तूं धीउ थी करे मूंखे थी ईअं चवे पई। माण्हू भली चवनि ज़हमत पर आहियां रहमत अम्मा खे चवां। मां अम्मा खे असुल न चवां। छा असुल न चवां? रहमत ॿियो छा चवंदी आहे? बस अम्मा ई चवंदी साईं न ॼणी आहे त उहो बि कोन चवाई आहे। अम्मा मुंहिंजी ॻाल्हि ॿुध हाणे न तंग कयव त हिन घर में कंग रणंदा कंग। छा थी चई पई कंग रणंदा? हां अम्मा इन्हे खां अॻे जो हिते
तू रड़ंदी ऐं रंभदी वेंदी है माण्हू भली चवनि सहमत पर आहियां रहमत अमड़ खे चवां अम्मा माफ़ी ॾे भला भाॼाई काने का त इहा ॿाड़ पूरी करण लाइ मूंसां जोटिजी वई आहीं घणी ॼाड़ी न हणो ॾेई न छॾियईं सिर साम रुलायईं न हॾियूं ऋण में माण्हू भली चवनि सहमत पर आहियां रहमत निभागीअ छोरीअ खे चवां मुंहिंजूं हॾियूं रुलाए पोइ वई भितियुनि सां झेड़ो कजाईं अस्सलाम वालेकुम अम्मा हीउ डबो डांस छो आयो आहे हिते रहमत समझा हिनखे समझा आउं त ॿुढल जी जांच लहण आयो हुअसि हिते वञी उतारे ते सार लहींसि जाई बि इब्राहिम न तू अचणो न वञणो ॿुढल जे गैर मौजूदगीअ में कीअं हलियो आयो आहे रहमत आउं थोरनि ॾींहंनि में हिन थले ते पेर घुमाइण वारो आहियां हिन घर त माइटी कढण वारो आहियां अम्मा हिनखे चवींसि त वञे मूंखे त ॿुढल पाण ई कोन रोकींदो आउं त हिन खां कर्ज़ वठण आयो आहियां कर्ज़ कॾहिं खयईं तोखां कर्ज़ इहो त पुछजोसि भलाई करे जॾहिं कर्ज़ न ॾेई सघियो त पोइ त रहमत संग ॾियण जी ॻाल्हि कई अथसि ॿियो संग हा चवे त ई पियो ऐं तव्हांखे बि ख़बर आहे त असां रिश्ते जी ॻाल्हियूं हलनि पयूं रुॻो अखि जी पकाई करे ॿई ॼणी वेठियूं आहियूं बसि अम्मा हिनखे चवींसि त वञे न त चुल्हे में टांडा ताज़ा ताज़ा पिया आहिनि टांडा छा कंदी आहे चोरी टांडा न रखियामांसि हिन टिकण ते त पटाटे वांगुरु पची कोक थी वेंदो कुबरा लख जी ॻाल्हि कई अथई लख जी टांडा तो मूंखे अॻु में ॾेई छॾिया आहिनि अञा ॿिया कहिड़ा टांडा ॾींदीअ मूंखे मोई खे चवी नथी अम्मा कुबरा मूं बि काठियूं गॾु करे रखियूं आहिनि पंहिंजे अङण ते तूं रुॻो ते पहुच हू कलाम ॿुधो अथई अङण ॿुहारिया तुंहिंजूं वाटूं न्यारिया हा वटि वटो न्यारिया इब्राहिम सफ़ा को खिट थी पियो आई गिग पई थी गड़ई तर हाणे हितो माण्हू भली चवनि सहमत पर आहियां रहमत इन्हे इब्राहिम खे चवां वञा थो पर माई रहमत थी न ज़हमत हिनखे मथे में विहारीसि त हिन मुक़दर में केरु लिखियलु आहे मोहम्मद इब्राहिम लिखियलु आहे आहीं बि छठीअ जो चाचो जो लिखण महिल तोखे ॿुधाए वई त मुंहिंजे नसीब में छा आहे न नक न नासा विच ॿिए खां इहे तारा पटे छा थो ॾिसे पियो वञो हाणे माण्हू भली चवनि सहमत पर आहियां रहमत हा तूं त थधो घड़ो तोला छांव छांवर आहिनि असलो तुरे बड़ जा घाटा पाछूला कुबरा जी जे मां आहे अम्मा ओ अम्मा छो अम्मा तूं त मुंहिंजी जीजल मां आहीं न हाओ अम्मा माण्हू भली चवनि सहमत पर आहियां रहमत धीअ खे चवां मूं त हिकिड़ो थोरो कंदी आहियां तोखे पाले वॾो कयो अथमि इहो तो ते घटि थोरो आहे इहो त तो गुनाह जो कमु कयो आहे अम्मा हा गुनाह गारियूं थी ॾे पई पाण खे बि त मूंखे बि माण्हू मतां ॿुधनी कलपती खिलाए पई भली माण्हू मूंखे सहमत चवनि पर आहियां रहमत चोरीअ खे चवां हल भला इहो एहसान ई थियो भला ॿियो थोरो कर अम्मा कहिड़ो अम्मा मूंखे हिकिड़ी ज़हर जी पुड़ी आणे ॾे त मां पियां हा चई छा थी पई वरी बि ॾोह जा ॾस थी पई ॾे चुप करे वेहो त छिटिया आहिनि ॿ चबा ऊठ जा भागी छोरी माण्हू त सम्झनि था सहमत पर तूं जाई बि थी सहमत सम्झे पई पर पक आहियां रहमत बागे से छुरफा जो घर करे त छो आहे गवैयो कलाम ॿुधाए वञे हा घर वेठे अंगण थो बुहारे पियो तीली लॻेसि सके अचे ॿुधण अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि हैंड वॉश 120 रुपया किलो हार्पिक 140 रुपया किलो स्वीप 80 रुपया किलो फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो शाहीन
कपड़न ऐं थावन ऐं शीशन के साफ करण लाइ 80 रुपया किलो। सर्फ गोल्डन 150 रुपया किलो। सर्फ सिल्वर 120 रुपया किलो। ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ करण लाइ 80 रुपया किलो। लेमन मिक्स थावन साफ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 0313 8562 682। लगे तो था सबूत हथ अची वियो अथसि। असांजे दुश्मनी कंदा बि आहियो न, दोल जे डोके ते वॼाए कंदाऊं। तोखां सवाइ मुंहिंजी दिलि बि त नथी लॻे। अम्मा हलो भला। हलूं था। तो दरियूं चङी तरह बंदि कयूं आहिनि। जी अम्मा। ऐं पैसा खयां थी? जेके कपड़े वारी बुचकीअ में पयल हुआ न। हा उहे खयो हल, उते वकील लाइ कमु ईंदा पुट। उहे बि खयां था मम्मा। ऐं हू अली जा कपिड़ा? हा 2 वॻा खयां अथमि ऐं 2 इस्त्री थियल आहिनि। हा हा 2 काफ़ी अथसि। अम्मा हाणे हल बि भला, वापसि बि मोटणो आहे या न? ॿियो त शहर में किथे रहंदियूंसीं? तो ॿाहिरें दरवाज़े जो तालो खयो आहे? एजो हे ॾिस हथ में था मम्मा, रुगो तूं चुर त पुॼऊं। तो ॾाढी तकड़ा छोकिरी की। हल रसूं त वरूं बि न मां। हाँ पोइ ते को शहर में रहंदासीं जा। हल भाॼी शुरफा छो एॾी चुप चुप वेठी आई? पक सां ॿुढल जी ॿाड़ लॻी हूंदई। ॿुढल बीड़ी आहे, हुको चिल या सुल्फीअ जो मूंखे हुनजी ॿाड़ लॻंदी। घर जी ऐं वर जी ॿाड़ बीड़ीअ खां बि बीणी हूंदी आहे शुरफा भाॼी। ऐं हा महिरूम वालण जो वर ला वेही वाजा आया हणीस बंदूक अड़े वर के जो वनियला वेलू जे ॿुढो वर आहे। छो छा में घटा मुंहिंजो ॿुढल भा? न न सोन में तोरण जहिड़ो आहे, सोन त मिले ई कोन थो ऐं मानस उहा त बरतियूं वधीक। शुरफा अम्मा लाइ ईअं ॻाल्हाईंदे ज़बान कीअं थी वरई? अहिड़ियूं मायूं थींदियूं आहिनि जिन खे पुड़ी ॾियण खां पोइ पछताइणो पवे त पुड़ी छो ज़्यान थी। शुरफा आस्ते ॻाल्हाए मेरू, मुंहिंजे भाउ हामिद जो घर आहे, ॿुढे या ज़म जो दिको न आहे। अहिड़ी जे टिणा कई त वञी वेहिन विच में। शुरफा शुरफा भाॼी मां कीअं थी ॻाल्हायां ऐं तूं कीअं थी ॻाल्हाईं? बाक़ी तूं त मखण वांगुरु नरम पई ॻाल्हाई। ही ॿुढल जो घर न आहे, अदे हामिद जो घर आहे। ॿियनि जूं कसरूं मूं मां छो थी कढी? हामिद त मुंहिंजो वर आहे शुरफा। भले वञी ॾिस, वर तां बलहार पई वञे। सभ खां वञी शुरफा कान थींदी आहे भाॼी। ऐं हर का वञी बहरू बि कान थींदी आहे। जे इज़त लाथी कड़ी न त पाए पोती खण जुती वञी वसा ॿुढणा जा वण। शुरफा छा थी चवे? ख़राब चए में सुठो बि कोन चयो थी। छा में ख़राब चयो अथम? हेड़ थी पई आहीं न त अचे बि कुझु बि नथो सघां।
ना ना चओ चओ कीअं न चवंदे वञे त घोर वेंदे न बाक़ी भेण खे हणंदे भितर अदी ना आहियां मां तुंहिंजी अदी तुंहिंजे लाइ त इहे महरू माखीअ मिश्रीअ खां वधीक आहे बाक़ी तड़ियल भेण कुझु बि न आहे एहसास सिंधुआ जी जरते किरणा सूह समुद्र जज्बा झरणा सपनन जागर नेणन माणा मन मंदिर जाओ जरा गुर जीवन घाणा घाव पुराणा हिकिड़े दफ़े वताए फ़कीर जे घर में चोर घिड़ी आहे वताए जी मां दाहू कई चोर चोर ॻोठाणा सभई चोर जे पुठियां विया वतायो बि घर खां ॿाहिरि निकितो पर हो वरी कब्रिस्तान जे दरवाज़े ते वेही रहियो ॻोठाणनि पुछियो अब हिते छो वेठो आहीं वताए जवाब ॾिनो अब आगे पोइ चोर खे हिते ई अचिणो आहे हली तो एडो तो खिलाए जो मुझे अखियुनि में पाणी कोन थो बीहे इहो पाणी बि लुड़क सघिबो ऐं लुड़क ख़ुशी जा बि थींदा आहिनि ऐं ॾुख जा बि ईअं न हा पर मां कॾहिं बि न चाहींदुसि त तुंहिंजी अखियुनि में ॾुख जा ग़म ॾिसां मां ॾिसी न सघंदुसि एडो प्यार कबो अली रज़ा जो हर घड़ी गॾु हूंदे बि ख्वाब तुंहिंजा ख्वाब हवाए ता त न आहिनि न न अली जा ख्वाब खुशगवारी थी सघनि था पोइ इहे ख्वाब इहे टहक ऐं इहे ख़ुशी जा लुड़क सांढे रख विछोड़े ई वीराग में कम ईंदई वाकई वाकई अली तो सच चयो हुयो ये लुड़की त आहिनि जेके अॼु मूंसां गॾु आहिनि चक्कर न अची वञे तूं वे ऐं ॾिसी अचां वाकई दरवाज़ो बंदि त न करे वियो आहे चाची वाकई बंदि करे वियो आहे धीअ तूं लुड़क न लाड़ तुंहिंजे इन लुड़कनि ऐं दिलि जे लहण सां को बि असरु न पवंदसि ऐं न की मुंहिंजे दाहुनि कुकुनि जो को फरियाद थींदो न सहू आहे न लाड़ लुड़क पुट न लाड़ चाची लुड़क रोकण माण्हू जे वस में हुजे त रोके न पुट मुंहिंजो पुट आहे पर कठोर दिलि आहे न सुधरियो त चुप चुपात में अहिड़ी सिखत मिलंदसि जो सुधरी वेंदो सिखत चाची बसि फ़िलहालु इन ॻाल्हि तां लही वञ पुट मां त लथल आहियां चाची आख़िर माण्हू बि केसि ताईं सहे निर जो माण्हू बि सोचण लॻंदो आहे तस्लील ते ॾाही थी धीअ ॾाही थी आऊं आहियां न तुंहिंजी तूं ईअं सम्झ त तूं पंहिंजे माउ खां धार न थी आहीं जावेद तो शुक्र जावेद मूं कंहिं प्लानिंग तहत तुंहिंजी ट्रांसफर कराई आहे कहिड़ी प्लानिंग मैडम उहो पोइ ॿुधाईंदीसांइ तुंहिंजो रिलीविंग ऑर्डर मिले त सभु कुझु ठीकु थी वेंदो ऐं हिते जेको घर वरितोसीं उहो बि विकिरो करणो पवंदो विकिरो हाणे त वरितो अथऊं जावेद जेको न मूं सोचियो आहे उन प्लानिंग मूजिबि हितां वारो घर हाणे कम जो न रहंदो
छा सोचो था मैडम? वो पोइ ॿुधाईंदीसांइ। तो दिल त ॿधी आहे न। दिल के हरी फोटो तो ना है ना मैडम जो पलांद में बच जाए। मूं हिम्मत लाइ चयो। बाक़ी रहियो नओं घर सो विकिरो न बि थी सघियो त तालो हणी छॾ बस। वक़्त ते कमु अची वेंदो। बाग धणी बस मैडम। बाकी 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 मूंखे त बर थो नज़र अचे किथे रुली रेज़ा रेज़ा न थी वञे। चरिया मां डॉक्टर आहियां। सहेड़े वठंदसि तुंहिंजी बेहिमती जा ज़रा। डोंट वरी बस तूं हिम्मत ॿध। ठीक है मैडम। तुझे मुलाकात आई है। मिलो वो। रज़िया तू ते छो आई? छो ना चाहा? न मूंखे ऐसी तकलीफ़ न कर। छो त तूं तव्हां सभिनी खे ॾाढा दुख ॾिना आहिनि। केड़ियूं तो गालियूं करी अली? सचियूं ऐं खरियूं। कीअं? मां मामला न कयां त तोखे हिते अचिणो पवे हा? न। आपदा आज़ाद जे खुले में खामे हा? पछताई तो मायूस थियो आई जेल में। न रज़ी तू हिते अकेली न अच बस। मां अकेली न आई आहियां। तो कैसा आई है? अम्मा साण। काथे है पोपी? बाहर बीठी आ। बाहर? बाहर बीठी है? हाँ। बाहर छो बीठी है? हेॾा छो न आई? बस ना आई। इन जो मतलब त अञा नाराज़ आहे मूंसां। हाँ ईअं ई समझ। पो बस तव्हीं वञो हाणे अॻिते न ईंदा कयो। अम्मा वकील सां ॻाल्हायो आली। चयमि न त वञो न खणो तकलीफ़ूं। वञा थी पंहिंजो ख्याल रखजांइ। जो ख्याल थाने वाला रखनि था तव्हां रुगो पंहिंजो ख्याल रखो। ठीक आ। मूं तुंहिंजे लाइ कपिड़ा आंदा आहिनि साहब खे ॾेई थी वञा। ठीक आहे।